अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भली कार मां फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 145 जन्म ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मज़ार ते गास जी तब्दीली जी तक़रीब PMA जी कैडिस संभाले वरितियूं। पाक फौज ऐं पाकिस्तान लाइ शानदार जिदोजहद ते समूरी क़ौम पारां कायदे आज़म खे भेटा पेश। मुल्क में कोरोना विघे वधीक 7 ॼणा फोत, 353 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 48,148 टेस्टियूं कयूं वयूं। फोतियुनि जो मजमूई अंग 29,905 थी वियो। हेल ताईं 12,93,081 केस रिपोर्ट थी चुका। हाकारी केसनि जी शरह 0.73% रही। नवाज शरीफ जी नाअहली ख़त्म कराइण लाइ रस्ता कढिया पिया वञनि। नवाज शरीफ अवाम जो पैसो लुटे ॿाहिरि मुंतक़िल कयो। पानामा में नवाज शरीफ जो नालो आयो। अदालत खेसि नाअहल करार ॾिनो। हिकु ॾोहारीअ जी सज़ा ख़त्म करे खेसि कीअं चोथों भेरो वज़ीर आज़म बणाए सघिजे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे तर्जुमाननि जे इजलास में ॻाल्हि ॿोल ऐं चयाऊं त नंढनि केसनि में मुलविस माण्हू जेल में वॾनि चोरनि लाइ रस्ता कढिया पिया वञनि। जेकॾहिं नवाज शरीफ जी सज़ा ख़त्म कराइणी आहे त पोइ अहिड़ी जेल खोली छॾणु घुर्जे। खैबर पख्तूनख्वा में शिकस्त। वज़ीर आज़म तहरीक इंसाफ जो तंज़ीमी ढांचो तोड़े छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म मर्कज़ खां वठी तालुकनि ताईं सभु कमेटियूं ख़त्म करे छॾियूं आहिनि। कंहिं माइट खे पार्टी टिकट ॾियण जो फ़ैसिलो मक़ामी क़यादत न कंदी। पार्टीअ जो नओं इंतिज़ामी ढांचो जोड़ियो वेंदो। शिकायतूं मिलियूं आहिनि त KP में टिकटूं ख़ानदान में विरहायूं वयूं। वज़ीर आज़म मेट जे उबतड़ टिकटुनि विरासत ते कावड़ जो इज़हार कयो। इमरान ख़ान इक़्तिदार जी वेड़ी ॿुॾे ॾिसी वज़न लाहिणु शुरू करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान हाणे इजलास बाबति बैलेट प्रूफ शीशे में वेहंदो आहे। फवाद चौधरी जे हुकूमत जो तर्जुमान हुजे, उन हुकूमत जी साख कहिड़ी हूंदी। PTI टुटी चुकी आहे। फवाद चौधरी जो मुस्तक़बिल बि ऊंधो आहे। पाकिस्तानी फोर्सिस खे अफ़गान सरहद ते तार लॻाइण खां झले छॾियो आहे। इहे सरहदुनि खे तस्लीम करण लाइ तयार न आहिनि त पोइ असांखे अॻिते छो पिया वधो। पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP अफ़गानिस्तान में ॿीहर सरगर्म थी रही आहे, जंहिंसां पाकिस्तान में दहशतगर्दी में इज़ाफ़ो थींदो। असां तालिबान जी हिमायत त करे रहिया आहियूं, पर उन ते ॻाल्हाइण लाइ तयार न आहियूं त अफ़गानिस्तान बाबति रियासती पॉलिसी दुरुस्त आहे या न। PP सेंटर रज़ा रब्बानी जो सेनेट में बयान चयाई रियासत हाणे ॻुझनि मुआहिदनि जे मुतहमिल न थी सघे। नेशनल एक्शन प्लान ते ॿीहर बहस थियणु घुर्जे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त डॉलर लाइ परॾेही बैंकुनि ते भाड़ण वारी पॉलिसी बाहि सां खेॾण बराबरि आहे। मिनी बजट मंज़ूर नाहे। हीअ पार्लियामेंट जी हर मेंबर जो इम्तिहान आहे। उम्मीद आहे त हुकूमती बाज़मीर मेंबर जुरायतमंदाणो फ़ैसिलो कंदा।
में बंद।